सहाबिन अहले बैत जो शान। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सहाबिन ऐं अहले बैत जो शान। दुआए अत्तार। या अल्लाह पाक जेको भी ही रिसालो सहाबिन ऐं अहले बैत जो शान मुकम्मल पढ़ी या ॿुधी वठे उनखे सहाबा ऐं अहले बैत जो ख़ूब फैज़ान नसीब फ़रमाए ऐं उन जी माउ पीउ ऐं ख़ानदान समेत बेहिसाब मग़फ़िरत फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। फ़रमाने मौला मुश्किल कुशा रज़ियल्लाहु अन्हु हर शख़्स जी दुआ पर्दे में रहंदी आहे जेसि ताईं हू हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदन आले पाक ते दुरूद पाक न पढ़े। मुअज्जम औसत 211/3 हदीस 721। उनके मौला की उन पर करोड़ों दुरूद, उनके असहाबो इतरत पे लाखों सलाम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। मुसलमानन जे पहिरें ख़लीफ़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जो शान। हज़रत सय्यदना जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु अन्हुमा खां रिवायत आहे त असां हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत अक़दस में हाज़िर हुआसीं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, हाणे अव्हां वटि उहो शख़्स ज़ाहिर थींदो जो मूंखां पोइ अल्लाह पाक उन खां वधीक बहितर ऐं वधीक बुज़ुर्ग ॿिए कंहिंखे पैदा न फ़रमायो आहे ऐं उन जी शफ़ाअत नबियुनि जी शफ़ाअत मिसल हूंदी। असां अञा वेठा ई हुआसीं त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु हाज़िर थिया। सय्यद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथिया ऐं हज़रत सय्यदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु अन्हु सां महब्बत जो इज़हार फ़रमायो ऐं खेनि भाकुर पातो। तारीख़ बगदाद 340/3 हदीस 1457। आशिक़ अकबर सफ़ो 21। जन्नत जे 3 अखरनि जी निस्बत सां हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जी शान में 3 फ़रामीन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 1 अबू बकर मुंहिंजी उम्मत मां सभिनी खां पहिरियां जन्नत में दाख़िल थियण वारो शख़्स तूं ई हूंदे। अबू दाऊद 280/4 हदीस 4652। नंबर 2 ए अबू बकर तूं बाहि खां अल्लाह पाक जे तरफ़ां आज़ाद कयो वियो आहीं। तिरमिज़ी 382/5 हदीस 3699। 3 अबू बकर सां महब्बत करण ऐं संदसि एहसान मञण मुंहिंजी समूरी उम्मत ते वाजिब आहे। तारीख़ुल ख़ुलफ़ा अल अर्बआ वग़ैरहुम सफ़ो 99 हदीस 84। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। शान सिद्दीक़ अकबर बज़बान मौला अली। मुसलमानन जे चौथे ख़लीफ़े हज़रत मौलाए कायनात मौला अली शेर ख़ुदा रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िदमत में हिकु भेरे कंहिं मौक़े ते अर्ज़ु कयो वियो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जो हाल बयानु फ़रमायो त हज़रत मौला अली रज़ियल्लाहु अन्हु फ़रमायो, ही उहे बुज़ुर्ग आहिनि जो अल्लाह पाक जिब्राइल अमीन ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक ज़बान ते इन्हनि जो नालो सिद्दीक़ रखियो। हू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ख़लीफ़ा हुआ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि असांजे दीन जी इमामत लाइ पसंदि फ़रमायो। तंहिं करे असां पंहिंजी दुनिया जे मुआमलनि में बि खेनि ई पसंदि कयो। पोइ अर्ज़ु कयो वियो हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु बाबति कुझु इरशाद फ़रमायो। मौला अली रज़ियल्लाहु अन्हु फ़रमायो, ही उहे बुज़ुर्ग आहिनि जिन जो नालो अल्लाह करीम फ़ारूक़ रखियो। इन्हनि हक़ खे बातिल खां जुदा कयो। मूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह पाक जी बारगाह में अर्ज़ु कंदे ॿुधो त या अल्लाह उमर बिन ख़त्ताब जे ज़रिए इस्लाम खे इज़्ज़त अता फ़रमाए। उन खां पोइ अर्ज़ु कयो वियो हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु बाबति बि कुझु इरशाद फ़रमायो त हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ियल्लाहु अन्हु फ़रमायो, ही उहो बुज़ुर्ग आहे जिन खे मलाए आला याने फ़रिश्तनि जे जमात में ज़ुन्नूरैन याने 2 नूरनि वारो सॾियो वेंदो आहे। ही हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 2 शहज़ादियुनि जा मुड़ुस थिया ऐं प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि लाइ जन्नत में हिकु घर जी ज़मानत अता फ़रमाई। अशरीअतुल अजरी
428/3, कौल 1885, फतावा रज़विया 630/30। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इन्हनि चइनि यारनि ते रहमत हुजे ऐं इन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाहे ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रहमतें हों हर सहाबी पर मुदाम और ख़ुसूसन 4 यारों को सलाम। आलो अस्हाबो नबी के जिस कदर चाहने वाले हैं सारों को सलाम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। मुसलमाननि जे ॿिए ख़लीफ़े हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रज़ियल्लाहु अन्हु जो मुख़्तसर तारुफ़। मुसलमाननि जे ॿिए ख़लीफ़े हज़रत अमीरुल मुमिनीन उमर फ़ारूक़ आज़म रज़ियल्लाहु अन्हु जी कुनियत अबू हफ़्स ऐं लक़ब फ़ारूक़ आज़म आहे। मुस्तदरिक 239/4, हदीस 50/42। संदन इस्लाम क़बूल करण सां मुसलमाननि खे बेहद ख़ुशी हासिल थी ऐं खेनि तमामु वॾो सहारो मिली वियो। एतिरे ताईं जो हुज़ूर रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमाननि सां गॾिजी हरम में अलल ऐलान नमाज अदा फ़रमाई। हज़रत फ़ारूक़ आज़म रज़ियल्लाहु अन्हु जे ईमान आणण सां ग़ैर मुसलमान जो ज़ोर टुटी वियो, जिन जो अॻ में वॾो रोब ऐं दबदबो हो। महबूब रहमान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, मां जन्नत में वयुसि, उते मूं हिकु महल ॾिठो। मूं पुछियो, हीउ महल कंहिंजो आहे? फ़रिश्ते अर्ज़ु कयो, हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जो आहे। मूं इरादो कयो त अंदरि दाख़िल थी उनखे ॾिसां, पर ए उमर, तुंहिंजी गैरत यादि अची वई। इहो ॿुधी हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु अर्ज़ु करण लॻा, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजा माउ पीउ अव्हां ते क़ुर्बान, छा मां अव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते गैरत करे सघां थो? बुख़ारी 525/2, हदीस 3679। मुसलमाननि जे ॿिए ख़लीफ़े हज़रत उमर फ़ारूक़ आज़म जे शान में 3 फ़रामीन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 1, मा तलअति शम्सु अला रजुलिन खैरिन मिन उमर, याने उमर रज़ियल्लाहु अन्हु खां वधीक बहितर ॿिए कंहिं शख़्स ते सिज न उभिरियो आहे। तिर्मिज़ी 384/5, हदीस 3704। 2, इन्नल्लाह जअलल हक़्क़ अला लिसानि उमर व क़ल्बिही, याने अल्लाह पाक उमर रज़ियल्लाहु अन्हु जी ज़बान ऐं दिल ते हक़ जारी फ़रमायो आहे। तिर्मिज़ी 383/5, हदीस 3702। 3, आसमान जा समूरा फ़रिश्ता उमर रज़ियल्लाहु अन्हु जी ज़बान उमर रज़ियल्लाहु अन्हु जी इज़्ज़त कंदा आहिनि ऐं ज़मीन जो हर शैतान संदन ख़ौफ़ खां ॾकंदो आहे। तारीख़ दमिश्क 85/44। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। बस सिद्दीक़ अकबर मुस्तफ़ा के सब सहाबा में है बेशक सबसे ऊंचा मर्तबा फ़ारूक़ आज़म का, गली से उनकी शैतान दुम दबा कर भाग जाता है ऐसा रुअब, ऐसा दबदबा फ़ारूक़ आज़म का। सहाबा और अहले बैत की दिल में महब्बत है, बफ़ैज़ान रज़ा में हूँ गदा फ़ारूक़ आज़म का। मुसलमाननि जे 3 ख़लीफ़े हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु जो मुख़्तसर तारुफ़। ए आशिक़ाने सहाबा व अहले बैत। मुसलमाननि जे 3 ख़लीफ़े हज़रत सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु जी कुनियत अबू अम्र ऐं लक़ब जामिउल क़ुरआन आहे। संदन हिकु मशहूरु लक़ब ज़ुन्नूरैन, याने 2 नूरनि वारो बि आहे, छो त अल्लाह पाक जे नूर हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजूं 2 शहज़ादियूं हिक ॿिए पुठियां हज़रत सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु जी निकाह में ॾिनियूं हुयूं। याने जॾहिं हिकु शहज़ादीअ जो इंतक़ाल थी वियो त प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿी शहज़ादी बि संदन निकाह में अता फ़रमाई। मुअज्जम कबीर 436/22, हदीस 1061। मुंहिंजा आका आला हज़रत रहमतुल्लाह अलैहि हदीस पाक के पंहिंजे शेर में हिन रीत बयान फ़रमाइनि था, नूर की सरकार से पाया दुशाला नूर का, हो मुबारक तुमको ज़ुन्नूरैन जोड़ा नूर का। शान उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु में 2 फ़रामीन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 1,
सखावत जन्नत जो हिकु वणु आहे ऐं उस्मान उन जे शाख़ुनि मां हिकु शाख़ आहे। कंज़ुल उम्माल जुज़ 11 273/6 हदीस 32-849। 2. हर नबी जो हिकु साथी हूंदो आहे ऐं मुंहिंजो साथी याने जन्नत में उस्मान आहे। तिरमिज़ी 390/5 हदीस 37-18। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह हिन हदीस पाक जी शरह याने सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन फ़रमाने आलीशान जो मतिलबु हिन रीति बयानु फ़रमाइनि था, मुंहिंजा ख़ासि साथी हज़रत उस्मान हूंदा, न त मुतलक़न साथी ॿिया बि केतिरा ई ख़ुशनसीब हूंदा, याने केतिरा ई मुंहिंजा साथी हूंदा, पर ख़ुसूसी साथी हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु हूंदा। जीअं कुझु रिवायतुनि में ही आहे त मुंहिंजा ख़ासि दोस्त अबू बकर ऐं उमर रज़ियल्लाहु अन्हुमा हूंदा। मिरआतुल मनाजी 393/8, मिरक़ात 432/10, तहतुल हदीस 60-70। जो दिल को ज़िया दे, जो मुक़द्दर को जिला दे, वो जलवे दीदार है उस्मान गनी का। हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु जन्नती आहिनि। हिकु भेरे हिकु शख़्स बारगाह रिसालत में हाज़िर थियो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सां मुसाफ़िहो फ़रमायो, याने साणसि हथ मुबारक मिलायो, ऐं जेसि ताईं उन शख़्स पंहिंजो हथु न कढियो तेसि ताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि संदसि हथ न छॾियो। उन शख़्स अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हज़रत उस्मान कीअं आहिनि? इरशाद फ़रमायाऊं, उहे जन्नतनुमा हिकु शख़्स आहिनि। मुअज्जम कबीर 309/12 हदीस 13-495। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। मुसलमाननि जे चौथे ख़लीफ़े हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु जो तारुफ़। मुसलमाननि जे चौथे ख़लीफ़े हज़रत मौला अली शेर ख़ुदा रज़ियल्लाहु अन्हु जी कुनियत अबुल हसन ऐं अबू तुराब आहे। पाण रज़ियल्लाहु अन्हु जी वालिद माजिदा पंहिंजे वालिद जे नाले ते संदन नालो हैदर रखियो, जॾहिं त वालिद मुहतरम संदन नालो अली रखियो। हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि असदुल्लाह याने अल्लाह जो शींहं लक़ब अता फ़रमायो। इन खां अलावा मुर्तज़ा याने चूंडियल, कर्रार याने बार बार मोटी हमिलो करण वारो, शेर ख़ुदा ऐं मौला मुश्किल कुशा संदन मशहूर लक़ब आहिनि। मिरआतुल मनाजी 412/8। उसने लक़ब खाक शहनशाह से पाया, जो हैदर कर्रार के मौला है हमारा। शान मौला अली रज़ियल्लाहु अन्हु। फरमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अन मदीनतुल इल्म व अली बाबुहा व अलीयुन बाबुहा, याने मां इल्म जो शहर आहियां ऐं अली उन जो दरवाज़ो आहे। मुस्तदरिक 96/4 हदीस 46-92। अल्लाह पाक जे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, अलीउल मुर्तज़ा खे ॾिसणु इबादत आहे। अल्लाह पाक जे प्यारे ऐं आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने आलीशान आहे, मां इल्म जो शहर आहियां, अबू बकर उन जो बुनियाद, उमर उन जी भित, उस्मान उन जी छित ऐं अली उन जो दरवाज़ो आहे। मुस्नदुल फ़िरदौस 43/1 हदीस 105। सुन्नतों का मैं चर्चा करूं रात दिन, हो अता ऐसा जज्बा पे 4 यार। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। हज़रत बीबी फ़ातिमा रज़ियल्लाहु अन्हा जो शान। फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फ़ातिमा मुंहिंजो टुकड़ो आहे, जंहिं उन खे नाराज़ कयो उन मूंखे नाराज़ कयो। बुख़ारी 550/2 हदीस 37-67। फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन याने मुंहिंजी न्याणी जो नालो फ़ातिमा इन्हीअ करे रखियो वियो आहे, जो अल्लाह पाक हिन खे ऐं हिन सां महबत करण वारनि खे दोज़ख खां आज़ादु फ़रमायो आहे। कंज़ुल उम्माल 50/1 हदीस 34-222। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजी याने हज़रत बीबी फ़ातिमा रज़ियल्लाहु अन्हा जी नाराज़गीअ सां अल्लाह पाक जी नाराज़गी थींदी आहे, ऐं तुंहिंजी याने हज़रत बीबी फ़ातिमा रज़ियल्लाहु अन्हा जी रिज़ा सां अल्लाह पाक जी रिज़ा हासिल थींदी आहे। मुस्तदरिक 192/3 हदीस 36-15। आप पर अल्लाह की रहमत हो हज़रत फ़ातिमा, आपके सदक़े हो हम पर भी रहमत फ़ातिमा।
ज़ाहिरी व बातनी बीमारियां अत्तार की, दूर हों दिलवा दो अपने रब से सेहत फ़ातिमा। खातून जन्नत रदियल्लाहु अन्हा जी शान में नारा, दुख्तरे मुस्तफ़ा सय्यदा फ़ातिमा, ज़ोज-ए मुर्तज़ा सय्यदा फ़ातिमा, सालिहा पारिसा सय्यदा फ़ातिमा, मुतलक़न बाहया सय्यदा फ़ातिमा, सय्यदा ज़ाहिरा सय्यदा फ़ातिमा, तय्यबा ताहिरा सय्यदा फ़ातिमा, आबिदा ज़ाहिदा सय्यदा फ़ातिमा, साबिरा शाकिरा सय्यदे फ़ातिमा, सय्यदा फ़ातिमा, साजिदा साइमा सय्यदा फ़ातिमा, आरिफा आदिला सय्यदा फ़ातिमा, आलिमा आमिला सय्यदा फ़ातिमा, आक़िला आसिमा सय्यदा फ़ातिमा, खुल्द में दाखिला सय्यदा फ़ातिमा, दो खुदा से दिला सय्यदा फ़ातिमा, हो करम हो अता सय्यदा फ़ातिमा। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। नवासे रसूल हज़रत इमाम हसन रदियल्लाहु अन्हु जो शान। मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते जलवा अफ़रोज़ हुआ ऐं इमाम हसन बिन अली रदियल्लाहु अन्हु पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे भर में वेठल हुआ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं माण्हुनि ॾांहुं तवज्जो फरमाई रहिया हुआ ऐं कॾहिं इमाम हसन रदियल्लाहु अन्हु ॾांहुं नज़र शफ़क़त फरमाए रहिया हुआ। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मुंहिंजो ही पुटु सय्यद याने सरदार आहे। अल्लाह पाक हिन जे ज़रिए मुसलमाननि जे ॿिनि वॾियुनि जमातुनि जे विच में सुलह कराईंदो। बुख़ारी 214/2 हदीस 2704। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोशे शहनशाह उमम राकिब या हसन इब्ने अली कर दो करम, हैदर के पिसर फातिमा के लाल, अपनी उल्फत दो मुझे दो अपना गम, ए शहीदे करबला के भाई जान, दूर हों अत्तार के रंजो अलम। नवासे रसूल हज़रत इमाम हसन मुजतबा रदियल्लाहु अन्हु जी शान में नारा, साहिबुल इत्तिक़ा हैं हसन मुजतबा, हैं हसन मुजतबा अल अस्क़िया सय्यद, हैं हसन मुजतबा नवासे मुस्तफ़ा, हैं हसन मुजतबा मुर्तज़ा फ़र्ज़ंदे मुर्तज़ा, हैं हसन मुजतबा नूर ऐन फ़ातिमा, हैं हसन मुजतबा। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। हुसैन जे चइनि अखरनि जी निस्बत सां इमाम हुसैन जी फ़ज़ाइल ते 4 फ़रामीन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 1 हुसैन रदियल्लाहु अन्हु मूं मां आहे ऐं मां हुसैन रदियल्लाहु अन्हु मां आहियां। अल्लाह पाक उन शख़्स सां महबत फरमाईंदो आहे जेको हुसैन रदियल्लाहु अन्हु सां महबत कंदो आहे। तिरमिज़ी 429/5 हदीस 3800। 2 जंहिं हसन ऐं हुसैन रदियल्लाहु अन्हुमा सां महबत कई उन मूंसां महबत कई ऐं जंहिं उन्हनि सां दुश्मनी कई उन्हनि मूंसां दुश्मनी कई। मुस्तदरिक 156/4 हदीस 4830। 3 हसन ऐं हुसैन रदियल्लाहु अन्हुमा दुनिया में मुंहिंजा 2 गुल आहिनि। बुख़ारी 547/2 हदीस 3753। 4 हसन ऐं हुसैन रदियल्लाहु अन्हुमा जन्नती जवाननि जा सरदार आहिनि। तिरमिज़ी 426/5 हदीस 3793। ॻलनि मां नूर जो इज़हार। हज़रत अल्लामा जामी रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था, हज़रत इमाम आली मक़ाम सैयदना इमाम हुसैन रदियल्लाहु अन्हु जो शान इहो हो त जॾहिं पाण ऊंदाहीअ में तशरीफ़ फरमा थींदा हुआ त संदन मुबारक पेशानी ऐं ॿिन्ही मुक़दस रुख़सारनि याने ॻलनि मां नूर जा किरणा फुटंदा हुआ ऐं चौतरफ़ रोशनी फैलिजी वेंदी हुई। शवाहिदुन नबूवा सफ़ो 228। तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। खूह जो पाणी
ॿाहिरि अचणु लॻो। हज़रत सैयदना इमाम आली मक़ाम इमाम हुसैन रज़ी अल्लाहु अन्हु जॾहिं मदीने मुनव्वरा खां मक्के मुकरमा ॾांहुं रवाना थिया त रस्ते में हज़रत सैयदना इब्न मुती रहमतुल्लाहि अलैहि जी साणस मुलाक़ात थी। उन्हनि अर्ज़ु कयो, मुंहिंजे खूह में पाणी तमामु घटि आहे, महिरबानी करे बरकत जी दुआ फ़रमायो। पाण रज़ी अल्लाहु अन्हु उन खूह जो पाणी घुरायो। जॾहिं पाणीअ जो डोल हाज़िर कयो वियो त पाण रज़ी अल्लाहु अन्हु उन पाणी खे नोश फ़रमायो, याने पीतो ऐं गुरड़ी कई ऐं पोइ उहो डोल में बचियल पाणी वापसि खूह में विधो वियो त खूह जो पाणी तमामु घणो वधी वियो ऐं पहिरियों खां वधीक मिठो ऐं लज़ीज़ बि थी वियो। तबक़ात इब्न साइद 110/5। बाग़ जन्नत के हैं बहरे मदह ख्वाने अहले बैत, तुमको मुजदा नार का ए दुश्मनाने अहले बैत। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। सोन जे सिक्कनि जूं थेलियूं। हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाहु अन्हु जी ख़िदमत में हिकु शख़्स पंहिंजी तंगदस्ती याने ग़ुरबत जी शिकायत कई। पाण रज़ी अल्लाहु अन्हु फ़रमायो, थोरी देर में वेही रहो। अञा थोरी ई देर गुज़री हुई त हज़रत सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाहु अन्हु जे तरफ़ां हिकु 1000 दीनार याने सोन जे सिक्कनि वारियूं 5 थेलियूं पाण रज़ी अल्लाहु अन्हु जी बारगाह में पेश कयूं वयूं। हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाहु अन्हु उहा समूरी रक़म उन ग़रीब शख़्स जे हवाले करे छॾी ऐं एतिरी वॾे कर्म नवाज़ीअ जे बावजूदु इंतज़ारु कराइण ते खाइन्स माज़रत फ़रमाई। कशफुल महजूब सफ़ो 77। या शहीदे करबला फरियाद है, नूरे चशम फातिमा फरियाद है मेरी हाजत में तैबा में मरूं, ए मेरे हाजत रवा फरियाद है। बुखारी शरीफ में हदीस पाक आहे त हज़रत अनस रज़ी अल्लाहु अन्हु हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाहु अन्हु जे बारे में फ़रमायो त ही सभिनी खां वधीक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुशाबहत याने सूरत शरीफ में मिलंदड़ जुलंदड़ रखंदा हुआ। बुखारी 547/2 हदीस 7352। पर इहा ॻाल्हि हज़रत अनस रज़ी अल्लाहु अन्हु हज़रत इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाहु अन्हु जी शहादत खां पोइ फ़रमाई आहे। मतिलबु ही आहे त ॿई शहज़ादा ॿियनि माण्हुनि जी भेट में पंहिंजे नाना साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वधीक मुशाबहत रखंदा हुआ, पर उन्हनि ॿिन्ही मां हज़रत इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाहु अन्हु हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाहु अन्हु जे भेट में वधीक मुशाबहत रखंदा हुआ। जॾहिं हज़रत इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाहु अन्हु जो विसाल थी वियो त पोइ हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाहु अन्हु मुतलक़न सभिनी खां वधीक हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुशाबहत रखंदड़ हुआ। नुज़हतुल क़ारी 628/4 तहतुल हदीस 1976। इमाम तिरमिज़ी रहमतुल्लाहि अलैहि हज़रत अली रज़ी अल्लाहु अन्हु खां रिवायत कनि था त पाण फ़रमायाऊं, हसन रज़ी अल्लाहु अन्हु मथे खां सीने ताईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुशाबहत रखंदा हुआ ऐं हुसैन रज़ी अल्लाहु अन्हु सभिनी खां हेठि सीने खां हेठि पेरनि ताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुशाबहत रखंदा हुआ। तिरमिज़ी 430/5 हदीस 3804। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। शहज़ादे इमाम आली मक़ाम हज़रत अली अकबर रज़ी रहमतुल्लाहि अलैहि, नवासे रसूल इमाम आली मक़ाम हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाहु अन्हु जे 3 पुटनि जा नाला अली हुआ। अली अकबर, अली औसत ऐं अली असग़र। अली औसत ई इमाम ज़ैनुल आबिदीन रहमतुल्लाहि अलैहि आहिनि, जॾहिं त अली अकबर ऐं अली असग़र रहमतुल्लाहि अलैहिमा करबला में शहीद थी विया। मिरआतुल मनाजी 27/8। हज़रत अली अकबर रहमतुल्लाहि अलैहि मैदान करबला में 18 सालनि जी उम्र में शहीद थिया। तबक़ात इब्न साद 163/5 कौल 755। हज़रत इमाम अली अकबर रहमतुल्लाहि अलैहि हमशक्ल मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुआ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हमशक्ल कुझु माण्हू ॿई शहज़ादा याने इमाम हसन मुजतबा ऐं इमाम हुसैन रज़ी अल्लाहु अन्हुमा खां अलावा ॿिया बि कुझु माण्हू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हमशक्ल हुआ। 3 जाफ़र बिन अबी तालिब ऐं संदन फ़र्ज़ंद अब्दुल्ला बिन जाफ़र, क़सम बिन अब्बास, अबू सुफ़ियान बिन हारिस बिन अब्दुल मुत्तलिब, मुस्लिम बिन अक़ील बिन अबी तालिब, हज़रत इमाम शाफ़िई जा जद्दे आला साहिब अब्दुल्ला बिन आमिर बिन कुरैज़,
काबस बिन रबीआ बिन अदी, मुस्लिम बिन मुअत्तब बिन अबी लहब, अब्दुल्ला बिन हारिस बिन नौफिल बिन हारिस बिन अब्दुल मुत्तलिब, अली बिन नजाद बिन रफ़ाआ, इब्राहीम बिन अब्दुल्ला बिन हसन बिन अली, यहया बिन कासिम बिन जाफ़र बिन मोहम्मद बिन अली बिन हुसैन बिन अली, अब्दुल्ला बिन अबी तलहा खौलानी। इन्हनि खां अलावा हज़रत इमाम मेहदी रदियल्लाहु अन्हु बि हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुशाबहत रखंदड़ हूंदा ऐं इन खां अलावा हज़रत बीबी फ़ातिमतु ज़हरा रदियल्लाहु अन्हा बि पंहिंजे वालिद मुकर्रम हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुशाबहत रखंदियूं हुयूं। इन्हनि मां 11 शख़्स बनी हाशिम मां आहिनि। कुल 18 माण्हू थियनि था। नुज़हतुल क़ारी 628/4, हदीस 1974, फ़तहुल बारी 83/8, तहतुल हदीस 3753। अल्लाह पाक जी इन्हनि सभिनी ते रहमत हुजे ऐं इन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उस अली अकबर का सदक़ा जो के हैं हम शबी मुस्तफ़ा फरियाद है, या शहीद करबला फरियाद है, नूर चशम फ़ातिमा फरियाद है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। शहज़ादे इमाम आली मकाम हज़रत अली औसत रहमतुल्लाहि अलैह, नवासे रसूल इमाम आली मकाम हज़रत इमाम हुसैन रदियल्लाहु अन्हु जी ॿिए शहज़ादी जो नालो अली औसत आहे, जेके इमाम ज़ैनुल आबिदीन जे नाले सां मशहूर आहिनि। पाण रहमतुल्लाह अलैह मैदान करबला में शहीद न थिया, छाकाणि त पाण उन वक़्तु बीमार हुआ ऐं वाक़िए करबला खां पोइ केतिरा ई साल हयात याने ज़िंदा रहिया। पाण रदियल्लाहु अन्हु ताबई बुज़ुर्ग आहिनि। पाण रदियल्लाहु अन्हु केतिरनि ई सहाबा किराम रदियल्लाहु अन्हुम खां हदीसूं रिवायत कयूं आहिनि। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे, उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सय्यद सज्जाद के सदक़े में साजिद रख मुझे, इल्म हक़ दे बाक़िर इल्म हुदा के वास्ते। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। शहज़ादे इमाम आली मकाम हज़रत अली असग़र रहमतुल्लाहि अलैह, नवासे रसूल इमाम आली मकाम हज़रत इमाम हुसैन रदियल्लाहु अन्हु जे 3 शहज़ादे जो नालो अली असग़र रहमतुल्लाह अलैह आहे। पाण रहमतुल्लाह अलैह पंहिंजे बाबा जान इमाम हुसैन रदियल्लाहु अन्हु सां गॾु मैदान करबला में तशरीफ़ खणी आया। जॾहिं अहले बैत अतहार जा जानिसार नौजवान हिकु हिकु करे इमाम हुसैन रदियल्लाहु अन्हु ते पंहिंजूं जानियूं क़ुर्बान करे चुका, तॾहिं इमाम मज़लूम रदियल्लाहु अन्हु अकेला रहिजी विया। पाण ख़ैमे में तशरीफ़ खणी आया ऐं पंहिंजे नंढड़े शहज़ादे, जेके अवाम में अली असग़र जे नाले सां मशहूर आहिनि, खे खणी मैदान में आया। हिकु बदबख़्त शख़्स तीर हयो, जंहिं सबबु पाण रहमतुल्लाहि अलैह पंहिंजे वालिद जे हंज में ई शहीद थी विया। इमाम हुसैन रदियल्लाहु अन्हु संदन रत ज़मीन ते किरायो ऐं दुआ फ़रमायाऊं, या अल्लाह, जेकॾहिं तूं असां खां आसमानी मदद रोके छॾी आहे त अंजाम ख़ैर वारो फ़रमाए ऐं इन्हनि ज़ालिमनि खां बदिलो वठि। अल कामिल फ़ित तारीख़ 429/3, आईने क़यामत सफ़ो 72। अल्लाह पाक जी इमाम अली असग़र रहमतुल्लाह अलैह ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दे अली असग़र का सदक़ा सरवरा पे करे जूदो सख़ा फरियाद है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। ज़ोजे इमाम आली मकाम हज़रत बीबी शहर बानू रहमतुल्लाहि अलैहा, नवासे रसूल जिगर गोश ए बतूल इमाम आली मकाम इमाम अर्श मकाम हज़रत इमाम हुसैन रदियल्लाहु अन्हु जे हिकु मुअज़्ज़ज़ घरवारीअ जो मुबारक नालो शहर बानू आहे। पाण ईरान जूं शहज़ादियूं हुयूं। मुसलमाननि जे ॿिए ख़लीफ़े हज़रत उमर रदियल्लाहु अन्हु हज़रत इमाम हुसैन रदियल्लाहु अन्हु सां संदन निकाह करे छॾियो। मिरआतुल मनाजी 102/8। शहर बानू नालो रखण जो सबबु मुसलमाननि जो चोथों नंबर ख़लीफ़ा हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा रदियल्लाहु अन्हु जॾहिं पंहिंजे शहज़ादे इमाम हुसैन रदियल्लाहु अन्हु जे निकाह खां पोइ खेनि मुबारकबाद ॾियण लाइ तशरीफ़ खणी आया त पुछियाऊं, हिननि जो नालो छा आहे? अर्ज़ु कयो वियो, कैहान बानू। पाण फ़रमायाऊं, इन जो मतिलबु छा आहे? अर्ज़ु कयो वियो, सय्यदतु दुनिया वल आख़िर, याने दुनिया ऐं आख़िरत जी सरदार। हज़रत अली रदियल्लाहु अन्हु इरशाद फ़रमायो,
सय्यदतुद दुनिया वल आखिरती फ़ातिमा बिनते रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, याने दुनिया ऐं आख़िरत जी सरदार त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी हज़रत फ़ातिमा रज़ियल्लाहु अन्हा आहिनि। पोइ उन्हनि जो नालो तब्दील करे सय्यदतुल बलदती याने शहर बानू रखी छॾियो ऐं पाण रहमतुल्लाहि अलैहा इन ई नाले सां मशहूर थी वयूं। हज़रत बीबी शहर बानू रहमतुल्लाहि अलैहा जे ई बतन मुबारक मां इमाम ज़ैनुल आबिदीन रहमतुल्लाहि अलैहि पैदा थिया। पाण रहमतुल्लाहि अलैहा जी क़ब्र मुबारक तहरान ईरान में आहे। मिरआतुल मनाजी 505/5। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत बीबी सकीना रज़ियल्लाहु अन्हा शहज़ादी इमाम आली मक़ाम इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु, नवासे रसूल इमाम आली मक़ाम हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु जी हिक न्याणीअ जो नालो सकीना रहमतुल्लाहि अलैहा आहे। पाण पंहिंजे बाबा जान इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु सां गॾु 7 सालनि जी उमिरि में करबला तशरीफ़ खणी आयूं हुयूं। पाण रहमतुल्लाहि अलैहा वाक़िए करबला खां पोइ काफ़ी अरसे ताईं ज़िंदा रहियूं। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मरहबा ज़हरा बतूल ए फ़ातिमा बिनते रसूल, दो जहां में सुरखरू है तेरी इतरत फ़ातिमा। ख़ाइफ़ीने किबरिया असहाबो अहले बेत हैं, आशिक़ाने मुस्तफ़ा असहाबो अहले बेत हैं। सालिहीन व अत्क़िया असहाबो अहले बेत हैं, आबिदीन व पारसा असहाबो अहले बेत हैं। दीन पर दिल से फ़िदा असहाबो अहले बेत हैं, सब यकीनन बावफ़ा असहाबो अहले बेत हैं। मोमिनों के रहनुमा असहाबो अहले बेत हैं, आसियों का आसरा असहाबो अहले बेत हैं। फ़ज़ले मौला से सदा असहाबो अहले बेत हैं, आसरा अत्तार का असहाबो अहले बेत हैं। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।